ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जेका दोस्तों हाणे किस्त थींदी अॼु राति उनजी तफ़सीलात सां तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं। कुझु अहिड़ा पॉइंट आहिनि जेके तव्हांखे ख़बर न आहे, उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं, तव्हांजे साम्हूं रखंदासीं ऐं तव्हांखे पाणे ख़बर पइजी वेंदी त वाक़ई हीअ शयूं मिस कीअं थियूं ऐं हीअ ड्रामे जा ज़बरदस्त पॉइंट नेक्स्ट एपिसोड में अचण वारा आहिनि सीन। पहिरियां महिरबानी करे हिन वीडियो खे ज़रूरु पूरो ॾिसंदा ऐं तव्हांखे जीअं सॼी कहाणी सम्झ में अची वञे ऐं थी सघे त शायदि कोसो भी लोग यूट्यूब चैनल के ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं। पहिरीं ॻाल्हि त हाणे नेक्स्ट एपिसोड में तव्हां इहो ॾिसंदो त रबन छा कंदो, वञी अहमद खे हिकिड़ी जाइ ते ॿधी करे पोइ वेंदो ओठे ॾे। छाजे करे? अहमद जीअं भॼी न वञे। अहमद सच ॿुधाए कोन थो ऐं अहमद खे हिकु चंबो थो लॻे त 10 चकर रड़ियूं थो करे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हाणे जेका गोली लॻी हिन खे आमिर खे, हाणे इहो आमिर जेको आहे दोस्तों ज़ख़्मी थी पवंदो। उन खां पोइ घणो कर आमिर जो रोल ख़तमु थी वेंदो, घटि ड्रामे में ॾेखारियो वेंदो। ऐं रईस गफ़ार खान कालू सां एॾी मतिलबु मुंहुं मारी कंदो आहे, दड़का ॾींदो त तूं जेको आहे लियानी कीअं कई, दुश्मन जे मतिलबु तूं होशियारु छो न आहे, मां तोखे केतिरा भेरा सम्झायो आहे। कालू चवंदो माज़रत घुरंदो ऐं रईस गफ़ार खान खां। ऐं हाणे ॾिसो तव्हां त मीरा जा सीन बि अचणु शुरू थी वेंदा। मीरा हिकु जाइ ते रहियल आहे लेकिन पंहिंजी मर्ज़ी सां रहियल आहे, जिते हुनखे ओठो दिलासा ॾेई छॾे आयो आहे। उते उनखे को क़ैद कोन करे आयो ओठो उनखे अहिड़ो मतिलबु हिसाब सां उनखे सम्झाए आयो आहे त हू पाण कॾहिं कान निकिरंदे जेसीं ताईं उते ओठो न वेंदो। लेकिन हुनखे का ख़बर ई न आहे ओठो मूंसां ॿ नंबरी करे रहियो आहे। ओठो वरी कंदो रबनि सां डीलिंग ऐं जेको कमाल खान आहे इहो बख़्शू सां डीलिंग करे इन जूं वफ़ादारियूं हासिलु करे हाकिम खान जे ख़िलाफ़ु ऐं इन खां इस्तेमालु करे रईस गफ़ार खान सां जहिड़ो कंदो। असां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।